अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं सागर नाजिया मीर। नाज़रीन, पाकिस्तान जी तारीख़ी सफ़ारतकारी खां पोइ, तारीख़ी सफ़ारती कामयाबी खां पोइ हाणे सॼी दुनिया जी नज़रूं इस्लामाबाद ते खुथल आहिनि। सुभाणे इस्लामाबाद में ईरान ऐं अमरीका विच में थींदड़ ॻाल्हियुनि जी मेज़बानी लाइ पाकिस्तान मुकमल तौर तैयार आहे। उन हवाले सां समूरनि सिक्योरिटी इंतज़ामनि जो ॿियनि मामरनि जो जाइज़ो वरितो पियो वञे ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन ॿिन्ही मुल्कनि जा जेके डेलीगेशन्स आहिनि उन्हनि जे अचण जो सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे। सुभाणे इहे ॻाल्हियूं थियनि पियूं जंहिं ते समूरी दुनिया जो फोकस आहे त सुभाणे मुख़्तलिफ़ सवाल बि पैदा थियनि पिया त छा सुभाणे ॿई धुरियूं जॾहिं ॻाल्हियुनि जे लाइ वेहंदियूं, ॻाल्हियुनि जे इन पहिरें दौर जो आगाज़ थींदो त छा कंहिं कॉमन ग्राउंड ते पहुची सघंदियूं, को इतफ़ाक़ असांखे नज़र ईंदो। ईरान जे मथां जेके सैंक्शन्स लॻल आहिनि ऐं बार बार ईरान बि उनजो ज़िक्र कंदो रहियो आहे, छा उन हवाले सां बि का ॻाल्हि ॿोल असांखे नज़र ईंदी ऐं उहा फाइनलाइज़ थींदे असांखे नज़र ईंदी। इहे पाबंदियूं ईरान मथां छा हटी सघंदियूं। उन सां सवाइ नाज़रीन हिन जीअं त हिन मुआदे जे हवाले सां हिनखे ॼाणायो पियो वञे त हिनखे इस्लामाबाद एक्कोर्ड जो नालो ॾिनो पियो वञे। इहो कंहिं हद ताईं फाइनलाइज़ कहिड़े मरहले में ही दाख़िल थी सघे थो, उन ते पिणु अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। पर इन सभिनी शयुनि खां अहम जेका ॻाल्हि असांखे नज़र अचे पई त तमामु घणी कोशिशुनि खां पोइ असां ॾिठोसीं त पाकिस्तान जूं ॿियनि टाकरी कंदड़ मुल्कनि जूं जेके कोशिशूं उन्हनि रंग लाथो ऐं बहरहाल हिकिड़ी तमामु वॾी असां हिकिड़ी डेवलपमेंट ॾिठीसीं त ॿई मुल्क अमरीका ऐं ईरान ऐं इज़राइल मशरूत तौरु जंगबंदी ते मुतफ़िक़ थिया। 2 हफ़्तनि जे लाइ जंगबंदी आहे। इन 2 हफ़्तनि दौरान ॻाल्हियूं कयूं वेंदियूं ऐं कंहिं तरीक़े सां जेके ईरान पारां बि 10 नुक़्ता शेयर कया विया आहिनि उन्हनि ते इतफ़ाक़ पैदा कयो वेंदो। पर हाणे इन समूरी सूरत हाल में जेके मुसलसल सीज़ फायर खे नाकाम करण जूं जेके कोशिशूं असांखे नज़र अचनि पियूं, हिनखे वायलेट करण जूं जेके कोशिशूं नज़र अचनि पियूं, उन में तमामु घणी वाद ॾिसण में अचे पई। जीअं ई हीअ जंगबंदी थी आहे उन खां पोइ असां ॾिठोसीं त लबनान हुजे या ख़ुदि ईरान जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हमलनि जा इतला साम्हूं आया ऐं उन खां पोइ हीउ सिलसिलो बंदि न थियो आहे, जारी साम्हूं अचे पियो ऐं मुसलसल न रुॻो उनखे डिफेंड कयो पियो वञे त इहो ॼाणायो पियो वञे त लबनान हिन जंगबंदी जो हिसो न आहे। गुज़िरियल ॾींहुं बि ईरान इज़राइल अहिड़ी ॻाल्हि कई, उन खां पोइ अमरीका जो बि अहिड़ो बयानु साम्हूं आयो, पर उन खां सवाइ धमकियूं बि साम्हूं अचनि पियूं। अञा इन ॻाल्हियुनि जो आगाज़ ई न थियो आहे, अञा जंगबंदी जो ही पहिरियों ॾींहुं आहे, पर उन बावजूदि धमकियूं सख़्तु बयान हिन वक़्तु बि साम्हूं अचनि पिया। उहे धमकियूं इहे आहिनि त जेकॾहिं का बि ग़ैर मुतवक़े सूरत हाल पैदा थिए थी त पोइ उन सूरत हाल में जेका ईरान सां जे मथां जेके हमला थींदा, जेके धमकियूं ॾिनी पियूं वञनि, उहे इन खां बि शदीद हूंदा जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे। पाकिस्तान मुसलसल हिकु ज़िम्मेवार मुल्क जो किरदारु अदा कंदे नाज़रीन हिन वक़्तु बि धुरनि खे इहा अपील पियो करे त कंहिं तरीक़े सां जेको सीज़फायर थियो आहे 2 हफ़्तनि जो उनखे वायलेट न कयो वञे, उनजो एतिराम कयो वञे ऐं कोशिशि कई वञे त गॾिजी करे अॻियां वधे। पर छा रुॻो पाकिस्तान जी अपील इन ॾस में काफ़ी हूंदी, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। ईरान ऐं अमरीका विच में जेका ही जंगबंदी थी आहे, हाणे छा अमरीका इन ॾस में को क़दम खणंदो, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। जो कोई प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे गुफ़्तगू जे लाइ, उनजो तारुफ़ असां कराईंदासीं। जो कि प्रोग्राम में नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर डिप्लोमेट आहिनि ज़फ़रुल्ला शेख साहब, मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन नाले वारा इकोनॉमिस्ट आहिनि डॉक्टर अयूब महर साहब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खां भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। ऐं ज़फ़रुल्ला शेख साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। असां ॾिठोसीं त 40 ॾींहं लॻा हेसि ताईं अचण में ऐं धुरनि खे जंगबंदीअ ते मुतफ़िक़ करण में, हेसि ताईं मामिरो पहुचाइण में तमामु घणियूं एफर्ट्स लॻियूं, तमामु घणा असां ॾिठोसीं तमामु वॾो डैमेज थियो आहे जंहिंजी जेका भरपाई आहे ज़ाहिर सालनि ताईं बि मुमकिन असांखे नज़र कोन पई अचे, छाकाणि तमामु वॾो जानी नुक़सान बि थियो आहे इंफ्रास्ट्रक्चर खां सवाइ। उनखां सवाइ सॼी दुनिया खे जेको मुआशी जेके लोॾा आया आहिनि, मुआशी जेको ज़लज़लो असां ॾिठोसीं, उहो पिणु अञा ताईं हलंदड़ आहे, उनजा असर अञा ताईं दुनिया भोॻे पई। पर हिकिड़ी उमेद पैदा थी ऐं पाकिस्तान जी एफर्ट्स सां उहा उमेद असांखे नज़र आई त विच ओभर में मुस्तक़िल अमुन जे हवाले सां कुझु थी सघे थो। कीअं ॾिसो पिया सुभाणे वारी जेके ॻाल्हियूं आहिनि, उनखां अॻु पाकिस्तान मुकमल तौरु तयारु आहे मेज़बानी जे लाइ, न रुॻो मेज़बानी जे लाइ, समूरनि इंतज़ामनि जे लाइ, पर उनखां सवाइ जेके कुझु स्पॉइलर्स आहिनि जेके मुसलसल कोशिशि कनि पिया त कंहिं तरीक़े सां हिन सीज़ फायर खे नाकाम कजे, वायलेट कजे, अहिड़ो कुझु कजे, उन्हनि जे हवाले सां बि पाकिस्तान जो तमामु मुस्बत ऐं ज़िम्मेवार किरदारु नज़र अचे पियो। कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? महिरबानी, तव्हां दावत ॾिनी। ॾिसो, दुनिया जी
जेके आहे डिप्लोमेसी चओ या पाकिस्तान जी डिप्लोमेसी चओ या मुल्क गॾिजी जेके आहिनि ही जेको वक़्तु हुयो एतिरो ॾुखियो हुयो जो ख़ासि करके पाकिस्तान लीड करे रहियो ऐं पाकिस्तान जी डिप्लोमेसी सभिनी खे ख़बर आहे त असांजी लीडरशिप केतिरा दफ़ा ॿाहिरि जा ट्रिप्स लॻा टेलीफोनिक टॉक्स ॿियनि कम्युनिकेशन जे थ्रू आख़िरकार वञी एतिरो थियो आहे हाणे हुनखे कट शॉर्ट कयो त तव्हां बिल्कुलु सही चओ जेको तव्हां सॼो आहे मां रिपीट कोन कंदुसि हुनखे त अलहमदिल्ला पाकिस्तान कम अज़ कम एतिरो इस शइ में कामयाबु थियो त हिन वॉर खे कम अज़ कम जेके अॻिते वधे आहे त वॾी तबाही थिए आहे उनखे रोकण में फ़िलहाल सीज़ फायर में कामयाबु थियो आहे। पर ॻाल्हि वरी इहा आहे त जेकी हाणे वॾी पॉइंट हिकिड़ी आहे सुभाणे अचनि थी पयूं लेबनान वारो जेको मसइलो तव्हां ज़िक्र कयो आहे उहो छा आहे त पहिरियों हुयो त लेबनान में जेको ट्रूस हुयो इन ट्रूस में एग्रीमेंट जेको हुई सीज़ फायर में उनजो मेंशन हुयो बाद में इहो ॿुधण में अचे थो त लेबनान वारो इस में डिस्कस न थींदो सुभाणे टॉक्स में हाणे उहो कंडीशनल इन्हनि सां गॾु हुयो त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलींदो ईरान हाणे उहो ईरान जेको आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे नथो खोले इहा जेकी आहे प्रॉब्लम थी वेंदो सुभाणे टॉक्स में मां त ख़ुदा खां दुआ तो वरा गला करे इहो सिलसिलो जेको आहे छो जो प्रेसिडेंट ट्रम्प जो सभ खां पहिरियों इहा कंडीशन हुई त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलियो वञे हाणे असल में हुते माइंड्स बि आहिनि टेक्निकली ॿियूं शयूं बि आहिनि शायदि 2-3 ॾींहं लॻनि पर इन प्रिंसिपल हुननि चयो आहे त न लेबनान जो हुनखे इशू खे तव्हां हिन में टॉक्स में इंक्लूड कयो इहो हिकिड़ो मेजर जेको आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि अची वई आहे हाणे सुभाणे ॾिसूं छा थो थिए ऐं थी सघे थो इहा ॻाल्हि जेकी आहे जेके जाइ ते वञी हुनजो कंप्रोमाइज़ थिए ऐं मां सम्झो त अञा त इसराइल जेको आहे लेबनान खे बम्बार्डमेंट करे पियो वेठो ऐं तमामु ख़राबु नमूने में हुनजी नियत आहे त साउथ ऑफ लेबनान खे हड़प कयो वञे जीअं गज़ा खे करे सघंदो उते हुनजी नियत उहा ई आहे त हुनजो मक़सदु इहो आहे त हाणे हीउ मरहलो जेको हुयो पाकिस्तान हिते वक़्त खां पोइ असांजे लाइ बि वॾा चैलेंजिस हुया असांजी डिप्लोमेटिक हिस्ट्री में मां सम्झां थो त दुनिया जी जेके पहिरीं जंग में लॻी मुंहिंजो ख़्यालु आहे 1914 खां पंहिंजो 19 ताईं वरी ॿी लॻी 39 खां 45 46 ताईं हीअ जेकी वॉर आहे मां सम्झां थो हीअ ॾाढी ॾुखी वॉर आहे इवन जेके 2 वर्ल्ड वॉर्स लॻी आहिनि दिस वॉज जस्ट लाइक अ मिनी वर्ल्ड वॉर इन में एॾा कंट्रीज़ इफेक्टेड हुया उन में नेचुरली नॉट ओनली पॉलिटिकल लेवल ते बट इकोनॉमिक लेवल ते सॼी दुनिया हिन में हिनजो प्रॉब्लम थी वई क्रूड जो ख़ासि करके ऑयल जी जेके सभु शयूं इहे फर्स्ट वर्ल्ड वॉर में सेकेंड वर्ल्ड वॉर में इहे इशूज़ कोन हुया हिते हाणे जेके इशूज़ आहिनि दुनिया नंढड़ी थी वई आहे एॾी टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट थी वई आहे इन में इहो वॾो ख़तरो हुयो त ख़ुदा ख़ैर करे त न्यूक्लियर जेको आहे उहो सिलसिलो शुरू न थी वञे जेको एनर्जी इंफ्रास्ट्रक्चर से थी विया त हिन में तबाही पोइ छा थिए आहे त मुस्लमान मुल्कनि जी थिए आहे ईरान जी थिए आहे गल्फ जी थिए आहे उहा अञा ताईं ऑलरेडी तबाही काफ़ी थी चुकी आहे ऐं गज़ा जो जेको सॼो उते मुंहिंजो दड़ो थी वियो आहे हुन सभिनी असांखे ख़बर आहे त उते केतिरा यानी लख खनि जेके आहिनि फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि ऐं हो जेको आहे बिल्कुलु हिकिड़ो ढेर थी वियो आहे हिकिड़ो मुंहिंजो दड़ो थी वियो आहे त इन सॼी सिचुएशन खे ॾिसंदे मां सम्झां थो त हीउ जेको पीरियड आहे जेको सुभाणे जो आहे जेको तमामु हाईएस्ट लेवल जी टॉक थियनि थियूं ॿुधो आहे त पंहिंजो वाइस प्रेसिडेंट अचे पियो बैंस पंहिंजे अमेरिका जो हेॾा ईरानियुनि जो स्पीकर अचे पियो हाणे इहे हाईएस्ट पॉसिबल लेवल टॉक्स आहिनि हिन में पाकिस्तान जी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे ऐं असां स्टार्टिंग पॉइंट त कई आहे हाणे एक्चुअली जेको आहे हीउ प्रोसेस जेको आहे एॾो शॉर्ट न थींदो हिकदमि फ़ैसिलो सुभाणे जी मीटिंग में कोन थींदो ॻाल्हियूं हलंदियूं हुन मां इलाही पॉइंट्स आहिनि जे अमेरिका 10 पॉइंट ॾिनियूं आहिनि केॾी ते वञी कॉमन वञी ग्राउंड वञी हाणे लेबनान वारो ऐं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ वारो वरी नओं इशू हाणे ख़रीद थियो आहे सुभाणे हिन ते छा था एग्री कनि इट्स वेरी वेरी डिफिकल्ट टू से त ॿियूं पॉइंट्स जेके आहिनि काफ़ी आहिनि हुन में सभ खां पहिरीं पॉइंट जेकी ईरान जी बि आहे हुन त सीज़ फायर या कंटिन्यू थिए वॉर खे बंदि कयो वञे पोइ अॻिते ॻाल्हायो वञे पोइ इलाही हुन में पॉइंट्स आहिनि जेके हुन में अमेरिका जे तरफ़ां बि पॉइंट्स आहिनि ईरान जे तरफ़ां बि पॉइंट्स आहिनि त कुझु जेके थींदो ई आहे जेको मूंखे लॻे थो मुंहिंजी पंहिंजी फॉरेन ऑफिस में कमु जेको इवन मां डायरेक्टर जनरल बि हुयुसि पॉलिसी एंड प्लानिंग जो त हुन में ईअं थींदो आहे तीअं हिकिड़ो दफ़ो कम अज़ कम सिलसिलो शुरू थी वञे इहो हलंदो इहो हिकदमि सॼो कोन थींदो ऐं इहो हो आहिस्ते हो बि कोन ॿिन्ही जा इंट्रस्ट जेके आहिनि पोइ थोरो जॾहिं थोरो अॻिते हली पई त शायदि सेंक्शन थोरो हुनजो सॉफ्टवेयर व्यू वरितो वञे हुन खां ॿियूं शयूं ईरान में कंहिं ते ईंदो त ठीकु आहे यूरेनियम न कंदासीं या हे सही न कंदासीं ॿियो हुनजो उन एग्रीमेंट ते या ICBM से थींदियूं त इहे शयूं सॼियूं डिस्कस थींदियूं
ऐं ॿिन्ही मुल्कनि बेसिकली इहो सोचियो हुयो त हिन जंग खे बंदि थियणु खपे, छो जो सिर्फ़ु इन्हनि ॿिनि मुल्कनि जी जंग न हुई, इहा जंग सॼे दुनिया में ख़ासि करके इकोनॉमिकली बिल्कुलु ॿाहिरि उखड़िजी पई। सॼी दुनिया जो असल में जेको ऑयल जी डिपेंडेंस आहे एतिरनि मुल्कनि जी, जंहिंमें सभु शइ आहे, घटि सॼो जेको हुयो उहो फायर में हुयो, सॼो मुसीबत उते ई। ईरान वॾो कंट्री आहे, ऐं जेके ॿी टी जेकी ॻाल्हि हुई जेके अमेरिकन्स कैलकुलेशन्स कयूं फॉरेन पॉलिसी में, मां सम्झां थो बीइंग ए स्टूडेंट ऑफ फॉरेन पॉलिसी, हिन में इहो हुयो त हिननि मिसकैलकुलेशन कयो ईरान खे। ईरान इज़ नॉट दैट कंट्री, ईरान वॉज फुली प्रिपेयर्ड फॉर द वॉर। हुनखे ख़बर हुई जेके वॉर्निंग्स ॾियनि पिया, ईरान इज़ नॉट अलोन, ईरान जे पोयां रशिया बि आहे, ईरान जे पोयां चाइना बि आहे। ईरान जो ईअं न आहे त ईरान को नंढो कंट्री आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे, मे बी रॉन्ग, बट हिते मिसकैलकुलेशन यूएसए वारनि जी थी, उन्हनि बि बाद में रियलाइज़ कयो, ऐं इवन इंटरनली यूएसए में इहा बिल्कुलु फीलिंग हुई त हीअ वॉर जेकी आहे इन में मक़सदु असांजा पूरा न थियनि, इहा अमेरिकन्स इहा वॉर हाराई आहे ऐं हिन वॉर जी का ज़रूरत न हुई। तो ॻाल्हि एसि ताईं थी चुको हुयो, ऐं दुनिया सफ़ा नरड़ी थी चुकी। हाणे मां सम्झां थो त अमेरिका जी मूंखे उन जे ॻाल्हियुनि मां ईअं लॻे पियो त दे विल यूज़ न्यूक्लियर बॉम्ब। मां तव्हांखे क्लियरली थो इहो ॿुधायां, हुननि अमेरिका जे मां 7 साल जापान में रहियो आहियां, नागासाकी ते रिश्वत ते कहिड़े सर्कमस्टांसिस में हैरी ट्रूमैन ऑर्डर ॾिनो जेको अमेरिका जो प्रेसिडेंट हुयो, हुननि आख़िर किरायो और जॾहिं किरायो। मां सम्झां थो हिन दफ़े मूंखे इहो भउ पियो थिए त दे विल नॉट हेजिटेट इन इहो एक्शन, ख़ुदा ख़ैर करे। हाणे इलाही कंट्रीज़ न्यूक्लियर थी विया आहिनि, छो जो फर्स्ट डिमांड हुई अमेरिका की त तव्हां वटि जेतिरा यूरेनियम 400 किलोग्राम पियो आहे उनखे कढो, उनखे ॾेई छॾींदासीं। अटैक बि हुननि ॾाढो कयो, काफ़ी अटैक बि कयूं। हिते वरी पोइ हिननि ॾिठो जॾहिं त जेको रिटेलिएशन ईरान जे तरफ़ां आहे उहा बि सख़्तु क़िस्म जी थी वई आहे, ऐं ईरान इसराइल ते बि थी आहे, हुनजो नुक़सानु थियो आहे। ऐं इट इज़ नॉट अ इज़ी प्लेटफॉर्म त हिकदमि असां ईरान खे ख़तमु कयूं। रिजीम चेंज बि न थी, हिन सम्झो त रिजीम चेंज कंदा। सो आई थिंक इहे सभु शयूं मद्देनज़र रखी करे इहो वॉर मां सम्झां थो इट वॉज नॉट लेस देन मिनी वर्ल्ड वॉर, थर्ड वर्ल्ड वॉर। हाणे इहा अॻिते सफ़ा मोमबती बणाए छॾिया दुनिया खे, ख़ुदा ख़ैर कयो। हुनजे नेचुरली पाकिस्तान सोचियो पिए त असां ते बि असर ईंदो। वी आर ऑल्सो न्यूक्लियर कंट्री। पर मां सम्झो था त बावजूद इन समूरी सूरत हाल जे ख़दशा बदस्तूर मौजूद आहिनि, ऐं उहे ख़दशा तमामु जेका शिदत आहे उहो संगीन रूप वठी सघनि था। इजाज़ मर साहब, अवां वटि ईंदसि, अवां कीअं ॾिसो पिया सुभाणे वारो जेको गैर मामूली इवेंट थियणु वञे पियो, हाईएस्ट पॉसिबल टॉक्स, जीअं ज़फ़रुल्ला शेख साहब ज़िक्र कयो आहे, हुन में ज़ाहिर आहे पाकिस्तान जूं एफर्ट्स सॼी दुनिया उनखे साराहे पई, सॼी दुनिया जूं नज़रूं हाणे इस्लामाबाद ते आहिनि, ऐं सुभाणे ही टॉक्स शुरू थियणु वञनि पियूं। उनखां अॻु जेके मुख़्तलिफ़ असांखे ॿिया जेके ख़दशा जिन जो इज़हार थियो उहे बि ख़ौफ़ जो बि इज़हार कयो। शेख साहब ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थी सघनि थियूं, जेके स्पॉयलर्स आहिनि उहे पंहिंजी कोशिशुनि में लॻल आहिनि। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? इस्लामाबाद तव्हांखे केतिरो तयारु नज़र अचे पियो सुभाणे वारे इवेंट लाइ? एजाज साहब, एजाज साहब मुंहिंजो आवाज़ तव्हां ते पहुचे पियो? जी, तव्हांजो मुंहिंजो नथो अचे आवाज़ तव्हां वटि? हाणे तव्हांजो आवाज़ अचे पियो। जी, इस्लामाबाद में सभु इंतज़ाम एजाज साहब, मुंहिंजो आवाज़ एजाज साहब अवां ताईं पहुचे पियो? त सुभाणे जेको आहे त अमेरिकन डेलीगेशन बि पहुचंदो ऐं इहे ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं। त हिते आम मोकल कई वई पिंडी ऐं इस्लामाबाद में, ऐं जेको आहे 2 ॾींहंनि जे लाइ ख़मीस ऐं जुमे ते, त जीअं माण्हुनि जी अचु वञु बंदि थिए तो रोड रस्ता बि सील कया विया आहिनि ऐं मखसूस कया विया आहिनि, ऐं ट्रैफिक डाइवर्ट कई वेंदी, ऐं माण्हुनि खे चयो वियो आहे त उतां रहो पंहिंजे घरनि में। त ख़ैर इंतज़ाम त उन हवाले सां मुकमिल आहिनि। ॿियो जेको ज़फ़रुल्ला साहब ॻाल्हि पे कई त हरमुज़ बंदि कयो वियो आहे, त उहो ईरान जी उहा ई मशरूत बंदिश आहे। IRGC वारनि जेको आहे अॼु हिकिड़ो मैप जारी कयो आहे, उन मैप में हुननि ॿुधायो आहे त हिन रूट सां तव्हां सेफ आहियो। त उहा जेका पाबंदी आहे उहा अमेरिका ऐं इसराइल जे लाइ बदस्तूर मौजूदु आहे, पर बाक़ी ॿियनि मुल्कनि जे ट्रैफिक जे लाइ पाबंदी उहा लागू न आहे। ऐं IRGC बाक़ाइदा इन में हिकिड़ो मैप रूट बि जारी कयो आहे, त उहो ॿुधायो वियो आहे शिपिंग कंपनीज़ खे त ही सेफ रस्तो आहे, हितां तव्हां जेको आहे गुज़री सघो था।
त जेतिरे क़दुरु तालुक आहे ॻाल्हियुनि जी कामयाबी जो, त मां सम्झां थो त पहिरियों जेको मामिलो हुयो त फायरबंदी थिए, जंगबंदी थिए, उन ॻाल्हि ते जॾहिं इतफ़ाक़ थियो आहे त अल्टीमेटली कंहिं बि धुर जा सभु मुतालबा त कोन मञा वेंदा, पर जेके मिनिमम हिकिड़ा आहिनि पॉइंट्स जेके उन्हनि ते ज़रूरी तौर ते ऐं लाज़मी तौर ते उन्हनि शयुनि ते इतफ़ाक़ थींदे मूंखे नज़र अचे थो। ऐं जेको ईरान हिकिड़ी गारंटी पियो घुरे त ईंदड़ आईंदह जंग न थींदी, उन पासे अमेरिका कमिटमेंट काई बि न कंदो। ऐं अमेरिका जो इहो जेको आहे डिमांड आहे त जेके हिननि जा आहिनि होसी बाग़ी आहिनि या हिज़बुल्ला आहे या इराक में जेके ग्रुप आहिनि, त उन्हनि खां जेको अमेरिका जी डिमांड जेका 15 पॉइंट हुया त उन्हनि खां ईरान लातअलगी ज़ाहिर करे उन्हनि जी मदद न करण जो वाइदो करे, त उहो बि मां सम्झां थो पॉसिबल कोन्हे, छो त ईरान उन ते कंप्रोमाइज़ न करे सघंदो ऐं नई जेको आहे उन्हनि खे ईअं अकेलो छॾे सघे थो। हा, फेज़िस में, ऐं उन जे लाइ जेके वरी ईरान शर्त रखंदो, उहे जेकॾहिं अमेरिका उन ते आमादा थिए ऐं उहा गारंटी ॾिए त उन सूरत में पॉसिबल आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु तालुक आहे मां सम्झां थो हरमज़ लंघ जो उहो त खुली वेंदो, ऐं उन जे हवाले सां असल जेको प्रॉब्लम ईंदो त ईरान जेको चए थो त असांजो हितो अरबें डॉलरनि जो नुक़सानु थियो आहे, त हाणे असां टोल लागू कंदासीं ऐं पर बैरल फी डॉलर जेको आहे असां वसूल कंदासीं, जंहिं ते यूरोपी यूनियन खे बि एतिराज़ आहे, अमेरिका खे बि एतिराज़ आहे, दुनिया भर खे एतिराज़ आहे त हीउ हिकिड़ो नेचुरल लंघ आहे, हीउ को मैन मेड ठाहियल कोन्हे को जंहिं ते तव्हां टोल टैक्स जी उगाड़ी कयो। त उहो हिकिड़ो बोन ऑफ कंटेंशन इशू रहंदो मां सम्झां थो, त पर उन में जेको आहे त कोन जो बि रस्तो निकिरी ईंदो। ऐं जेतिरे क़दुरु अफ़ज़ूदा यूरेनियम जी ॻाल्हि थी त उन में डेफिनेटली प्रेसिडेंट ट्रम्प त इहो चयो त असां इहो खणी ईंदासीं ऐं असां पंहिंजी हिते बिजली पैदा कंदासीं ऐं पाण क़तब आणींदासीं, त मां सम्झां थो उन जे लाइ में बि शायदि ईरान राज़ी न थिए ऐं थर्ड कंट्री वटि जेको आहे उहो रखाइण जे लाइ अमानत तौरु उहो उन ते जेको आहे थी सघे थो ईरान अचे, ऐं मे बी पाकिस्तान उहा ज़िम्मेवारी खणे ऐं IAEA जी जेका एटॉमिक एनर्जी आहे उन्हनि जी निगरानी में ऐं अहिड़े को उनजो कढियो वञे उनजो को बायो मीडिया, त काफ़ी पुरुमीद आहिनि। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जेको आहे त तव्हां ॾिठो त कल्ह पार्लियामेंट में बि जहिड़े तरीक़े सां तकरीरूं थियूं, ॻाल्हियूं थियूं, त उन में बि इहा ई ॻाल्हि थी त दुनिया में हिन महिल को अहिड़ो कंट्री या ग्रुप या माण्हू कोन्हे जंहिंखे अॻु में पाकिस्तान जो नालो बि न ॿुधो हूंदो, त उनखे बि ख़बर पइजी वई त पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो हिन में सालसी कराई आहे ऐं हिकिड़ो तमामु वॾो रोल प्ले कयो आहे। पाकिस्तान जो हिकिड़ो नओं रूप जेको आहे उहो दुनिया में उजागर थियो आहे। अॻु में त इहो थींदो हो त जॾहिं बि किथे का दहशतगर्दी थींदी त उहा इहो लिंक तलाश कयो वेंदो त इहो पाकिस्तानी आहे या अफ़गानी आहे, पाकिस्तान जो हिमायत याफ़्ता या फलाण टिमटे, पर हींअर जेको नओं रूप पाकिस्तान जो उभरियो आहे त उन में पाण पोएं प्रोग्राम में बि ॻाल्हायोसीं त उन में पाकिस्तान जे लाइ इलाही हिकिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि, चैलेंजिस बि आहिनि, त उन जे लाइ ॿिए पाकिस्तान खे पंहिंजी तयारी करणु घुरिजे। ऐं इन सॼे मामले में जेकॾहिं ईरान ते लागू पाबंदियूं ख़तमु थियनि थियूं त उन खां पोइ पाकिस्तान ईरान गैस पाइपलाइन जेका ईरान त पंहिंजे पासे ॾांहुं ठाहे चुको आहे, पाकिस्तान नथो ठाहे पाबंदियुनि जे करे, उन में शायदि पाकिस्तान खे थोरी अॻु भराई थिए ऐं उहे शयूं जेके आहिनि पाकिस्तान जे लाइ निकिरनि। ऐं ॿियो जहिड़े तरीक़े सां हिन सॼी ट्रैफ़िक ब्लॉक थी हिते, त गवादर ऐं कराची पोर्ट जी अहमियत वधी ऐं हिते तव्हां ॾिठो त जेके पूरे साल में पाकिस्तान कंटेनर हैंडल कंदो हो उहे जेको आहे त हिकिड़े 2 हफ़्तनि में जेको आहे उहे हैंडल कया। त मुंहिंजे ख़्याल आहे इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे मूंसां इंटरनेशनल स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ फैसिलिटीज़ प्रोवाइड करे ऐं इन सां पाकिस्तान में एक्टिविटी बि वधी सघे थी, पाकिस्तान जो खे जेको आहे त उहो इनकम बि वधी सघे थी। ऐं इहे जी एजाज़ साहब वेरी इंपॉर्टेंट जीअं तव्हां ज़िक्र कयो त हिन समूरी जेका सूरत हाल आहे पाकिस्तान खे जी साराह बि थिए पई, पर उन सां गॾोगॾु पाकिस्तान के लिए अपॉर्चुनिटीज़ तो पैदा थी आहिनि पर चैलेंजेस भी आहिनि। डॉक्टर यूमर साहब, आप कैसे देखते हैं सूरत हाल को? बिलाखिर ये सीज़ फायर हमने देखा, सारी दुनिया ने सुख का सांस लिया, लेकिन साथ साथ 40 दिन का ये जो पीरियड रहा इसमें जो आलमी मईशत को जो नुकसानात उठाने पड़े जिनका सिलसिला हम अब भी देख रहे हैं कि जारी है, क्या कहेंगे आप इस सारी सूरत हाल पर? आने वाले दिन अबना हुर्मस का मुस्तकबिल कहें, मईशत के हवाले से क्या खबरें एक्सपेक्ट करें हम आने वाले दिनों में? अभी तक देखें नाजिया, खदशात तो मईशत से रिलेटेड अभी भी मौजूद हैं, और अगर इस पूरे सिनेरियो को आप देखें ज़रा लॉन्गर पीरियड में, तो जंग से भी पहले ये जो वार, जो इकोनॉमिक वार शुरू हुई थी, ये हॉट वार तो बात की बात है, जो इकोनॉमिक वार शुरू हुई थी
وہ ٹرمپ کے الیکشن کے بعد دنیا میں ایک گلوبل وار شروع ہوئی تھی ٹیرف کی شکل میں، جب دنیا بھر کے ممالک پر ایک ان یوزول ان آرڈینیٹ ٹیرف لگا دیا گیا تھا، اور اس ٹیرف کے بعد دوسرے ملکوں نے پھر جوابی ٹیرف لگایا تھا۔ وہ ایک ٹیرف وار شروع ہوئی تھی، اور وہ ٹیرف کا ریزن میں آپ کو پروگرام میں ایک میں مجھے پہلے یاد ہے میں نے ڈسکس کیا تھا کہ امریکہ کے جو ڈیٹ کی پوزیشن ہے، جو امپلائمنٹ کی پوزیشن ہے وہاں پر، جو ان کے گروتھ ریٹ اور انڈسٹریلائزیشن کی پوزیشن ہو گئی ہے، اس کی وجہ سے وہ مجبور ہیں اپنی اکانومی کو پروٹیکٹ کرنے کے لیے۔ وہ اس وقت کوئی لبرل اکنامک کی پالیسی اڈاپٹ نہیں کر رہے، وہ پروٹیکشنزم کی طرف جا رہے ہیں، اپنی اکانومی کو پروٹیکٹ کر رہے ہیں۔ وہ امیگریشن کو ڈسکریج کر رہے ہیں، امیگرینٹس پہ پابندیاں لگا رہے ہیں، ٹیرف لگا کے امریکہ کی طرف سے امپورٹس کم ہو جائیں، جو امریکہ کی انویسٹمنٹ باہر ہے وہ امریکہ میں واپس آ جائے اور امریکہ میں پروڈکشن شروع ہو جائے۔ وہ پوری اسٹریٹجی اپنی اکانومی کو بچانے کے لیے کر رہے تھے۔ اور ونزویلا پہ جو اٹیک ہوا ہے وہ کس لیے کہ آئل کی، ونزویلا بہت رچ کنٹری ہے آئل پروڈکشن میں، کہ ونزویلا کے جو آئل کا قبضہ ہے، ان کا جو کنٹرول ہے وہ امریکن ملٹی نیشنل کے حوالے ہو جائے، جو انہوں نے کر دیا ہے۔ ایران وار جب شروع ہوئی تو یہ ان کے ذہن میں بھی نہیں تھا کہ ایران کے پاس بھی ایک اکنامک ویپنز ہے جس کا اس نے باقاعدہ ایک افیکٹولی یوز کیا ہے ہارمونز کو بند کر کے۔ وہ ایک بہت افیکٹو وے میں اپنا اکنامک ویپن اس نے یوز کیا، اور آپ دیکھیں اس کے بعد امریکہ نے اگرچہ اپنے آپ کو پروٹیکٹ کرنے کی کوشش کی تھی۔ یورپین کنٹریز امریکہ ڈائریکٹلی شاید افیکٹ سپلائی سے نہیں ہوں گے، لیکن جاپان، آسٹریلیا، دوسرے ورلڈ، پاکستان، انڈیا، یہ تو افیکٹڈ ہیں ہارمونز کی وجہ سے، اور اس کی وجہ سے جو ڈیمانڈ سپلائی ایکویلبریم آئے گا۔ پرائزز ہم نے دیکھا انٹرنیشنل مارکیٹ میں ان ایکسپیکٹڈلی کس حد تک پرائزز پہنچی۔ ان پرائز کو مینیج کرنے کے لیے سعودی عرب نے آئل پروڈکشن میں اضافہ کیا، اوپیک نے اناؤنس کیا، ونزویلا سے پروڈکشن زیادہ شروع کی گئی۔ لیکن میں اس کو اکنامک وار اس لیے کہہ رہا ہوں، اس کے جواب میں کیا ہوا؟ ہرمز سے تو ایران نے بند کیا تھا، اسی دوران رشیا نے اناؤنس کیا کہ رشیا اپنی آئل ایکسپورٹ بند کر رہا ہے۔ رشیا نے بھی آئل ایکسپورٹ پوری دنیا کو بند کر دی تاکہ ایک شارٹیج رہے اور پرائز کا ایک پریشر بلڈ اپ ہوتا رہے۔ وہ بلڈ اپ ہوتا رہا، اس کی وجہ سے پوری ورلڈ میں ایک یہ سینیریو ہوا کہ پرائزز انکنٹرولیبل ہو گئی، اور جنگ کا جو معاہدے کی طرف آنے کی طرف جو ریزن بنا ہے، اس کا ایک بہت بڑا ریزن وہ آئل پرائز کا افیکٹولی اور یہ ایک آئل بم تھا جو یوز کیا گیا تھا۔ اس کو افیکٹولی اس کے اثرات کو کم کرنے کے لیے مذاکرات پہ ان کو آنا پڑا، لیکن وہ بات کے بیانات سے ایسا لگ رہا ہے کہ وہ نہ چاہتے ہوئے آئے ہیں، لیکن آئے ہیں۔ پاکستان کے لیے جو مسئلہ ہو رہا ہے، آپ دیکھیں جو نیبرنگ کنٹریز میں جس طرح مینیج کیا، ظاہر ہے وہاں شارٹیج تو ضرور ہوئی، لیکن پرائز کا افیکٹ اس لیے نہیں آیا۔ پاکستان میں شارٹیج نہیں ہوئی کیونکہ ہمیں ایک طرح سے اکوموڈیٹ کیا ہوا تھا ایران نے، کہ حرمت سے ہمارے جو شپس ہیں وہ آ رہے تھے، آئل کے ٹینکرز آ رہے تھے۔ شارٹیج والی پوزیشن کریٹ نہیں ہوئی، لیکن پرائز کو پاکستان میں ریگولیٹ کیا جاتا ہے، اوگرا سے گورنمنٹ اس کو ریگولیٹ کرتی ہے۔ اس میں ایک میں اس کو مس مینجمنٹ کہہ لیں، یا اس کو آج ایک ایکشن بھی لیا ہے پرائم منسٹر صاحب نے، ایک ایڈمنسٹریٹو ایکشن لیا ہے اوگرا میں، تو وہ اس کو ایڈمنسٹریٹو ایشو کہہ لیں، یا ہمارے پر فسکل پریشر تھا۔ فسکل پریشر اس سینس میں کہ جب ہم پرائز کو ریگولیٹ کرتے ہیں، پرائز کسی بھی چیز کی ڈیٹرمائن کرتے ہیں، تو سبسڈیز کہاں دینی ہے، کہاں نہیں دینی، ٹیکس کو کہاں ایگزیم کرنا ہے، کیونکہ ہم آئی ایم ایف سے ان کے بارور ہیں نا، تو ہمیں آئی ایم ایف کی کنڈیشنلٹیز بھی فالو کرنی پڑتی ہیں۔ وہ ہم فالو کرتے رہے، اس کی وجہ سے ہم پرائز کو اس حساب سے مینیج نہیں کر رہے تھے۔ دوسرا جو ایف بی آر کا ریونیو ٹارگٹ تھا، اس ٹارگٹ میں پہلے جو 3 کوارٹرز تھے، پہلے 9 مہینے تھے، اس کے جو سٹیٹسٹکس آئے ہیں اس میں کوئی 600 بلین روپیز کا شارٹ فال آیا ہے ٹارگٹ میں۔ پچھلے سال سے تو گروتھ ہوئی ہے، لیکن جو ہمارا ٹارگٹ تھا، ٹارگٹ بھی ہم نے ڈاؤن ورڈ ریوائز کیا تھا، اس ڈاؤن ورڈ ریویژن میں بھی 600 بلین کا شارٹ فال آیا ہے۔ تو گورنمنٹ نے آپ دیکھا بڑی جلد بازی میں ایک منسٹری آف فائنانس نے ڈیسیژن لیا تھا، جس میں پیٹرولیم کی جب پرائز، ایک تو پرائز اس لیے بڑھی تھی کہ انٹرنیشنل مارکیٹ میں پرائز بڑھی تھی، دوسرا ہم نے لیویز لگا دی تھی، لیویز کی وجہ سے کوئی 80 روپیز بعد میں جو پرائم منسٹر نے جی کم کیے، وہ 80 روپیز جو تھے وہ آئل پرائز بڑھنے کی وجہ سے نہیں تھے، وہ ہمارا جو ریونیو شارٹ فال ہے، ہم نے چاہا تھا اس کو پھر مینیج کیا گیا ہے 500 بلین روپیز کا، لیکن فی الحال آئل سے ہم اس کو پورا نہیں کر سکتے۔ یہ ایک چیز سامنے آئی تھی، اور ابھی بھی میں سمجھ رہا ہوں کہ ابھی بھی اگر پرائز کو ہم انٹرنیشنل مارکیٹ کی طرف دیکھتے ہیں، اس کے حساب سے کم کرتے ہیں، تو 2 طرح کے خدشات ابھی بھی موجود ہیں۔ پہلی چیز یہ کہ انٹرنیشنل مارکیٹ میں ابھی فلکچویشن ہے، پرائز ڈکلائن کر رہی ہے، لیکن ابھی بھی خدشات موجود ہیں،
کیونکہ اسرائیل کے نے جو اٹیکس اس کے شروع میں خاص طور پہ لیبنان پہ، ابھی اعجاز مہر صاحب نے، ظفر صاحب نے بھی جس کی طرف اچھے ڈپلومیٹیکلی انہوں نے اس کا انالیسس کیا، اس کی طرف اشارہ کیا. ایران نے جو اپنے نکات دیے تھے، ایران کے حساب سے ایران کے جو الائڈ گروپس ہیں، جس میں لیبنانی گروپ بھی شامل ہیں، جن میں یمن کے گروپ بھی شامل ہیں، جن میں عراقی گروپ بھی شامل ہیں، وہ ایران کے الائز گروپس ہیں. ایران نے کہا تھا کہ وار بند ہوگی تمام گروپس کے ساتھ، بالکل. لیکن اب ان کو ایکسکلوڈ کرنے کی بات آ رہی ہے اسرائیل کی طرف سے. تو ظاہر ہے ایران اس پہ شاید ایگری نہیں کرے گا. تو ایک طرح سے ابھی بھی پرابلم موجود ہے. موجود ہے. ڈاکٹر صاحب آپ کی بات کو آگے بڑھاؤں گی. آپ نے کہا کہ ابھی بھی پرابلم موجود ہے. یہ جو فلکچویشن ہم دیکھ رہے ہیں، ظاہر ہے اسی لیے شاید گورنمنٹ بھی ریلیکٹنٹ ابھی نظر آ رہی ہے. اور دو کہ ہم دیکھ رہے ہیں کہ آئل پرائسز عالمی مارکیٹ میں نیچے آ رہی ہیں، اسٹاک مارکیٹ اس وقت اپ ہے، لیکن اس کا جو ٹرکل ڈاؤن افیکٹ ہے وہ یہاں پر ہمیں نظر ابھی تک نہیں آ رہا. ظفر اللہ شیخ صاحب جی ذکر کیو، اعجاز صاحب بھی، ڈاکٹر ایوب صاحب بھی، تو ہانے جگہ سموری صورتحال ہے، خدشن جو عوام بھی ذکر کیو، تو کہڑے ریت ان خدشن کے ایڈریس کیو ویندو. اساں ڈٹوسی تو گزرل نہیں جڏहिं یہ حملہ لبنان تے یا ایران کے کچھ ہندن تے تھیا، تو ان کھان پوئے پاکستان کے پرائم منسٹر شہباز شریف صاحب اپیل بھی کئی دھرن کے تو وہ ان ڈس میں برداشت کا کم وٹھن، احترام کن ان سیز فائر جو. وہاں سمجھو پیا تو وہ اپیل کافی ہوندی یا ان حوالے سے چھاکان تا سی اسرائیل کے ریکگنائز نتھا کیوں. ظاہرہ پاکستان فیسلیٹیٹر جو کردار تا ادا کرے پیو پیس میکر جو، پر دھرن جی بھی ذمہ واری ہے. تو سمجھو پیا تو ان ڈس میں خاص کرے امریکہ جو کو کردار ذمہ وارانو اساں کے نظر ایندو. ظفر اللہ شیخ صاحب جی جی ॾिसो ही जेको प्रोसेस जो शुरू थियो आहे, मुंहिंजे दोस्तनि ॻाल्हि कई न कि थोरो मां अॻिते वधाईंदुसि त ही जेको हिन जा आफ्टर जो रेपरकशन्स इन वॉर जा छा थींदा. हिकिड़ो त पीस प्रोसेस केसि ताईं हले थो, इहो काफ़ी हलंदो. हुन में कुझु सॉफ्ट पॉइंट्स बि आहिनि, कुझु हार्ड बि आहिनि. ही आहिस्ते आहिस्ते छो ॿई मुल्क ऐं सॼा मुल्क जेके बि आहिनि, जेके इफेक्ट थिया आहिनि, ऐं सॼा इवन यूरोप जेको आहे सॼो, ऐं नेटो ऐं सॼो जेके हिन वॉर में हिन जो अमेरिका जो साथ न ॾिनो, त अमेरिका खे अहसासु थी वियो आहे त पहिरियों दफ़ा अमेरिका पंहिंजी हिस्ट्री में हिन खे आइसोलेशन आई आहे. जेके हालांकि इहो जनरली हुन सभु जंगियूं हारायूं आहिनि. हिकु असेसमेंट आहे ओवरऑल जेकी आहे वियतनाम खां वठी जेके धंधा शुरू कयो, हुन में कोन था वञनि. त चवण जो मक़सदु आहे त हुनखे इहा हाणे अहसासु थियो आहे त हे दफ़ो जेको आहे हिन बेसिकली मिसकैलकुलेशन्स थियूं आहिनि, फॉरेन पॉलिसी जा ऑप्शन्स सही न हुया ऐं हिनखे काफ़ी नुक़सान बि थियो आहे. ऐं हुन में इहो सॼो हाणे हिनखे सॼे शइ खे कीअं हिनखे ठाहिबो, किथे अचिबो, दैट इज़ अ वेरी डिफिकल्ट प्रोसेस. ॾाढो आहे. हाणे उन में छा थींदो, मूंखे जेको लॻे थो, जीअं ईरान डिमांड कयो आहे सॼे गल्फ में जेके अमेरिका जा बेसिस आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे. हाणे मां सम्झां त अमेरिकन कॾहिं बि न वञींदा, पर गल्फ कंट्रीज़ में इट्स इहा फीलिंग आई आहे त असां अमेरिकन जा बेसिस कीअं ख़तमु कयूं, जेको आहे इहा आई आहे बिल्कुलु फीलिंग. ऐं ॿियो ॿी सभ खां ज़बरदस्त ॻाल्हि इहा थी आहे त जेके पैसा पेट्रो डॉलर सॼा बिलियन्स ऑफ डॉलर्स जेके सॼे गल्फ जा ऐं कुवैत जा हिन जा सभिनी जा अमेरिका में वेस्ट में पिया आहिनि, उहे खणी वापसि खणी अचूं, उते असां इन्वेस्टमेंट न रखूं. मूंखे यादि आहे मां कुवैत में 4 साल सर्व कयो आहे. कुवैत जो जॾहिं फॉल थियो हुयो त उन्हनि हुनजा स्पेन में, यूरोपियन कंट्रीज़ में, लंडन में उते काफ़ी बिलियन्स ऑफ डॉलर्स इन्वेस्ट कयल हुया. ॿी का जॻह कान्हे, उते इन्वेस्ट कंदा हुया. हाणे उते इन्वेस्टमेंट थी त हुन पैसा फ्रीज़ करे छॾिया, पैसा न ॾींदासीं तव्हांखे. उन खां पोइ वरी ख़ैर जेको आहे कुवैत वापसि मिलियो ऐं जेको आहे हुननि खे बाबा बुश हुननि खे वापसि ॾियारियो जेको आहे. वरी चवण जो मक़सदु आहे इहा बि थिंकिंग हिकिड़ी आहे. हाणे इहा इन्वेस्टमेंट तो काॾे वेंदी? मां सम्झां थो इहा इन्वेस्टमेंट पाकिस्तान में ईंदी. पाकिस्तान हुननि पंहिंजे कंट्री में ऐं पाकिस्तान टियों जेको मूंखे लॻे थो त असर जेको थींदो, छो जो इकॉनमी बि डिस्कस थिए थी, उहो इहो थींदो त पाकिस्तान जी फ़ौज जो वॾो किरदारु रहंदो गल्फ जे सिक्योरिटी में. पोइ कंहिंखे असांजो पैक्ट बि थी चुको आहे, सऊदीअ सां बि असांजो पैक्ट थी चुको आहे. हिन में पाकिस्तान डिप्लोमेटिक जेके एफर्ट्स कया इन्हनि में गल्फ के स्पेशली अंदर जी ॻाल्हि इहा आहे त चयो त तव्हां हिट न कजो ईरान खे, त तव्हांजो ई नुक़सानु थींदो. त पहिरियों वॾो मेजर स्टेप इहो त ईरान ऐं गल्फ खे जेको विढ़नि था पिया उनखे बिल्कुलु डिफ्यूज़ कजे. उन में पाकिस्तान काफ़ी हद ताईं कामयाबु वियो. हाणे हुन खां स्टेटमेंट थी आयूं ईरान जूं त असां मुल्कनि जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर हुयो त वायलेशन ऑफ इंटरनेशनल लॉ. त हीउ जेको हाणे अमेरिका जेको आहे उनखे हाणे सॼी पंहिंजी पॉलिसी सॼी इहा असेस करणी पवंदी. ऐं उन में हिन जो ग्राफ तमामु घटि आयो आहे ऐं हेठि थियो आहे ऐं मोरलेस इम्पीचमेंट जी ॻाल्हि थी पई हले.
त मां सम्झां थो कि सॼी दुनिया जी पॉलिटिक्स जेकी आहे इकोनॉमी जेकी आहे इहा रीडिफाइन थींदी ऐं रिव्यू थींदी ऐं मां सम्झां थो पाकिस्तान जेको रोल अदा कयो आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह सर त ही टॉक्स खे सक्सेसफुली मतिलबु ग्रेजुअली अॻिते वधाईंदो इहे हलंदियूं। एजाज साहिब जी ॻाल्हि कई मां हुन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त जेके सॉफ्टवेयर पॉइंट्स आहिनि हुन ते एग्री कंदा थींदियूं बि ईअं ई आहिनि डिप्लोमेटिक लेवल ते हिकदमि सभु पॉइंट्स न थींदियूं। पोइ हुन में ॾिसो सैंक्शन्स जॾहिं सालनि खां वठी ईरान ते सैंक्शन लॻंदा तव्हांखे यादि आहे एग्रीमेंट सेंड पई 2015 में त ओबामा इन न्यूक्लियर ते हुननि ते इहे सभु एग्रीमेंट थींदियूं रहियूं आहिनि। त ट्रम्प वरी ॿियो हिकु बिल्कुलु स्ट्रेटेजी कई टेरिस जी हिननि जी तमामु घणी चैलेंजिस जेके आहिनि ओपनिंग एतिरियूं शयूं हुन खोले छॾियूं सभु आहे त मक़सदु जेको लॻे थो चाइना नंढो मुल्क न आहे रशिया मथे उभरी रहियो आहे हाणे त हीअ जेकी सॼो बैलेंस ऑफ पावर आहे ऐं ॿियो सॼी शइ जेकी आहे इहा रिव्यू थींदी ऐं अमेरिका ॿुधो आहे पहिरियों दफ़ो उन्हनि जे थिंक टैंक में ऐं उन्हनि जे कांग्रेस में इवन इहो अहसासु आयो आहे त असांजे करे आईं अहिड़ो को क़दम खयोंसीं न यूरोप साथ ॾींदो न ईस्ट वारा पारिस वारा साथ ॾींदा न नेटो वारा साथ ॾींदा ऐं इन खां अॻे हिन में बेसिकली जेको यानी गंदी गेम खेॾी आहे उहो डटन जा खेॾी आहे उहो चाहे थो त कहिड़ी महिल थो लॻे। हाणे देखो जेको पहिरियों प्रपोज़ल हुयो अमेरिका जो इंटेंशन हुयो इसराइल खे रिकॉग्नाइज़ करायूं उन हिकु वधि में वधि हुनखे ॾिजे। हाणे 67 में जेके बॉर्डर्स हुया उन ते अचनि ई कोन था। पोइ इसराइल खे यूएई सां डिप्लोमेटिक रिलेशन रखाया विया सूडान सां थियो बहरेन सां थियो ऐं ऑलरेडी इजिप्ट ऐं जॉर्डन ऑलरेडी आहिनि इवन टर्की में इसराइल जी एम्बेसी आहे मोरिटेनिया में इसराइल जी एम्बेसी आहे पाण ॾिठी आहे पोइ मोरिटेनिया हुयो मुल्क जॾहिं मां अलजायर में सभु थी वियुसि चवण जो मक़सदु आहे त हुनजो कमु हो त इसराइल खे इंट्रोड्यूस करे यूरे रिकॉग्नाइज़ कराए ऐं वधि में वधि जेको आहे सो ॾिजे सभु इन ते वरी पोइ जंग शुरू कई हिकिड़ी साउथ ऑफ सीरिया हाणे साउथ ऑफ लेबनान हाणे लेबनान खे इन्वेट करण जी ख़बरूं अचनि पियूं उनखे इहो जेको ग्राउंड वॉर बि आहे उहो खणणु चाहे थो त वधि में वधि हुनखे इहे जेकी शयूं आहिनि जंहिंखे मां हाणे थोरो अर्ज़ु कयो हुन में इहो आहे त जंग ख़तमु थी वई आहे थींदी अॻिते न वधंदी हाणे वरी जेको पॉइंट्स आहिनि इहे थोरी ॾुखियूं आहिनि पर हलंदी त जंग हाणे वरी हीअ कोन थींदी हिनखे अमेरिकन्स खे बि ॿ दफ़ा 3 दफ़ा 10 दफ़ा सोचणो पवंदो त असां ईरान सां जंग न कयूं बिकॉज़ ईरान इज़ नॉट अलाउड नाउ। ऐं चोथों जेको सभु खां सुठी ॻाल्हि थी आहे जेकी ओवरऑल हुई जेके ऑटोमन्स जे फॉल खां पोइ मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहो फ़ैसिलो कयो वेस्ट जेको आहे ऐं क्रिश्चियन्स ऐं ज्यूस मुसलमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते नाहे अचणु ॾियणो। पोइ हिननि छा कयो लीग ऑफ नेशंस ठाही पोइ यूनाइटेड नेशंस ठाहियूं इन्हनि ई पैसा भरिया इहो इन्हनि ठाही अञा ताईं ॾियनि था पिया ऐं पंहिंजो नानीअ वेड़ो करे नंढनि नंढनि मुल्क खे वीटो पावर ॾेई छॾियो। ॻाल्हि वधंदी वई ॾिसो एयू में तव्हां ॾिसो केतिरा माण्हू 50 मुल्कनि खां वधीक अफ्रीका जो हुनजी काई रिप्रेज़ेंटेशन कान्हे हुन में सिक्योरिटी काउंसिल में मुल्क मुस्लमान ॾिसो OIC खे टोड़े ख़तमु करे छॾियो हिनजी एफर्ट इहा ई रही आहे हमेशह त इनखे हिकु प्लेटफॉर्म ते चवंदा ॾियो पर हिकिड़ो दफ़ो अची वियो प्लेटफॉर्म ते 1974 में तव्हांखे यादि हूंदो त इस्लामिक समिट थी लाहौर में मां हुन में हुयुसि सेक्शन ऑफिसर मां हुन में लाहौर में 3 CSO करण खां पोइ ट्रेनिंग में असांजी ड्यूटी लॻी हुते मां सम्झां थो अहिड़ी हिस्टोरिक समिट जेकी मां पाण ॾिठी हुई दुनिया जा जेके बि मुस्लिम ज़बरदस्त लीडर्स हुया उन्हनि हिसो वरितो ऐं उन खां पोइ प्रोग्राम्स थिया उनजो हशर छा थियो उन में मां अंदरि नथो वञणु चाहियां तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। बिल्कुलु ज़फ़र शेख साहब बिल्कुलु दुरुस्त पे फरमायो जी तव्हांजी ॻाल्हि जी ज़फ़र शेख साहब तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि ऐं एजाज़ साहब हाणे जीअं जेका ॻाल्हि हले पई त इहे ॻाल्हियूं हाणे जंग जॾहिं असां हिकिड़ो वक़फ़ो ॾिठो आहे हुन में त हीउ वक़फ़ो हाणे प्रोलॉन्ग थींदो ऐं ॻाल्हियुनि जो जेको अमल सुभाणे हुन जे पहिरें दौर जो आगाज़ थिए पियो त हाणे इहो बि अॻियां वधंदे नज़र ईंदो बावजूदु ख़दशा ऐं समूरी शयूं मौजूदु आहिनि। पाकिस्तान जो जेको रोल हिन वक़्त ताईं असांखे नज़र अचे पियो अॻु फैसिलिटेटर जो उन खां पोइ इन्फ्लुएंसर ऐं पीस मेकर फाइनली एज़ ए गारंटियर बि पाकिस्तान जो रोल अवां ॾिसो पिया ईंदड़ ॾींहंनि में मां सम्झां थो त उन में चाइना पाकिस्तान सां ऑन बोर्ड आहे ऐं हाणे बि ही जेके ॻाल्हियूं तव्हांखे यादि हूंदो त ईरान जे तरफ़ां आख़िरी वक़्त ते इहो बयानु जारी थियो त असां ॻाल्हियूं न कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे पाकिस्तान वरी एक्टिव थियो पर पाकिस्तान पंहिंजो जेको आहे त चाइना खे बि चयो जंहिंखां पोइ चाइना इन्फ्लुएंस कयो ईरान खे ऐं पोइ ईरान हा कई वरी ॿीहर राति जो त इहा डेवलपमेंट थी त मां सम्झां थो त इन में बिल्कुलु पाकिस्तान
जो जेको रोल आहे उहो एज़ अ गारंटियर इंडिपेंडेंटली त मां नथो सम्झां, बहरहाल जेको आहे त उहो जेके इलाक़ाई पावर्स आहिनि उन्हनि सां गॾिजी हिकिड़ो रोल बिल्कुलु उनजो उहो इफेक्टिव रोल पंहिंजी जाइ ते मुस्तक़बिल में बि मौजूदु रहंदो ऐं पाकिस्तान उन में हिकिड़ो वाइटल रोल प्ले करे सघे थो, कोऑपरेशन जे हद ताईं, कोऑर्डिनेशन जे हद ताईं ऐं शयुनि खे जेको आहे सुलझाइण जे लाइ। ऐं बाक़ी उन में जेसिताईं को चाइना रशिया ऑन बोर्ड न ईंदा त पाकिस्तान इंडिपेंडेंटली शायदि अहिड़ी का ॻाल्हि न करे। छो त तव्हां ॾिसो ताज़ो हिन जो मिसाल इहो आहे त हाणे जेका पाकिस्तान सां कमिटमेंट कई आहे USA वारनि त उन में लिबनान शामिल हो ऐं पाकिस्तान इहा ॻाल्हि ईरान खे कन्वे बि कई त जेको आहे त लिबनान में जगबंदी उनजो हिसो आहे, पर बाद में हो फिरी विया। त चवण जो मक़सदु त ख़ैर अहिड़ा मामला हूंदा आहिनि जिते कुझु शयुनि ते माण्हू कंप्रोमाइज़ कंदो आहे। ऐं अॼु को लिबनान मां अटैक जेको आहे इसराइल जो को रिपोर्ट न थियो आहे ऐं कल्ह 100 जायुनि ते हुन कया आहिनि ऐं 1982 वारे जंग खां बि वधीक जेको आहे कल्ह हिकिड़ी क़यामत बर्पा हुई ऐं अॼु सॼे लिबनान में जेको आहे सोग मल्हायो पियो वञे ऐं सॼी दुनिया कंडेम कयो आहे उनखे, यूरोपीय यूनियन कयो आहे, जेके बि वर्ल्ड पावर्स आहिनि को हिकिड़ो अहिड़ो मुल्क न आहे जंहिं उनखे कंडेम न कयो आहे। त उन सां हिकिड़ो जेको इसराइल जी डिप्लोमेटिकली हिकिड़ी रेटिंग डिग्रेड थी आहे ऐं पॉलिटिकली बि उहो जेको काफ़ी उन लूज़ कयो आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो त हिन जंग में स्पेन त पंहिंजी एयर स्पेस ई बंदि करे छॾी, जेको अमेरिका जहाज़ खणी पिया अचनि गोला बारूद त उन्हनि खे गुज़रण न पिया ॾियनि। त इटली जेको आहे उनखे पंहिंजी एयर बेस इस्तेमालु करण खां रोके छॾियो। बर्तानिया पंहिंजूं बेसिस जेको आहे हमलनि जे लाइ ॾियण खां इनकार कयो। ऑस्ट्रेलिया जो ॾिठो रोल, जापान जेको आहे इनकार कयो, साउथ जेको आहे कोरिया वारनि जेको आहे उन खां पोइ हाणे नॉर्थ कोरिया ऐं साउथ कोरिया में हिकिड़ी आइस ब्रेक थी आहे, राब्ता पाण में हुननि जा हिकिड़ा बहाल थिया। त मूंखे चवण जो मक़सदु त इन सॼे वायुमंडल में हिकिड़ी ॻाल्हि इहा साबित थी त ईरान जेको आहे हिकिड़ो उहो हाणे इलाक़ाई पावर जे तौर ते साम्हूं आयो आहे ऐं जेको पाकिस्तान हिन महिल ताईं बि इहो मामिलो जेको आहे त अरबन खे ऐं ईरान सां विढ़ण न ॾिनो, इहा हिकिड़ी तमामु वॾी कामयाबी आहे। ऐं अॻिते बि जेको तव्हां चओ ॾिसो न त हिननि इहो चयो त हिकिड़ो गल्फ पंहिंजो जेको आहे ऐं मुस्लमान मुल्क पंहिंजो नेटो छो नथा ठाहे सघनि, त हाणे उन पासे शयूं वेंदियूं। अॻ में त खणी अमेरिका रोकियो, OIC बि ठही वई, पोइ उनखे टुथलेस करे छॾियो, इनइफेक्टिव कयो वियो, पर हाणे अरबन में वॾे पैमाने ते इहे रियलाइज़ेशन मौजूदु आहे त हीअ जेके अॾा आहिनि उहे असांजी हिफ़ाज़त में नाकाम रहिया आहिनि, उल्टो असां ते हमलनि जो सबबु बणिया आहिनि। त हिकिड़ी नई शइ अलाइनमेंट्स थींदियूं उन सॼे खिते में ऐं जेको हिकिड़ो यूनिपोलर वर्ल्ड जो हिकिड़ो तस्वर हुयो या हिकिड़ो अमेरिका खे ग़लतफ़हमी हुई या ख़ुशफ़हमी हुई वाटेवर, त उहा हिकिड़ो त टुटंदी। ऐं हिन में हाणे जेको आहे मुख़्तलिफ़ हिकिड़ा नवां अलायंस तव्हांखे मुख़्तलिफ़ दुनिया जे खितनि में नज़र ईंदा ऐं पेट्रो डॉलर जी बि जेको आहे त वीकनेस जो या उनजी कमज़ोरीअ जो हिकिड़ो बुनियादु पइजी चुको आहे ऐं उहो केतिरनि सालनि में थो ख़तमु थिए उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर जेका हिन महिल ताईं विलिंगनेस आहे इवन इंक्लूडिंग सऊदी अरब, त असां जेको आहे त उहो जंहिं लोकल करेंसी में बि ट्रेड करे सघूं था तेल जी, ऐं इहा पाबंदी न हूंदी त को असां सिर्फ़ु US डॉलर में जेको आहे सेल कयूं। त इन पासे जॾहिं शयूं वेंदियूं त उहे इकनॉमिकली ऐं पॉलिटिकली ऐं हिट कंदियूं अमेरिका खे बि ऐं सॼे इन रीजन में हिकिड़ो नओं नक्शो उभरंदे नज़र पियो अचे। इन में हिकिड़ो चाइनीज़ प्रोफेसर आहे, उन त प्रिडिक्शन कई आहे, उन 5 मुल्कनि जा नाला ॻणाया आहिनि जिन में यमन बि आहे, लिबनान बि आहे ऐं इराक बि आहे, पाकिस्तान बि शामिल आहे उन्हनि में। त उन चयो आहे त ही मुल्क में हिकिड़ियूं अजीब क़िस्म जूं तव्हां तब्दीलियूं ॾिसंदव ऐं थी सघे थो त उन्हनि जे कुझु मुल्कनि जे जेको आहे बाउंड्रीज़ में बि तब्दीली अचे ऐं कुझु मुल्कनि में उन पाकिस्तान जे बारे में मुहतात अंदाज़ इहो अख़्तियार कयो त हिते जेको जंहिं तरीक़े सां शयूं डेवलप थियूं आहिनि त हिते ईंदड़ मुस्तक़बिल में जेको इस्टेब्लिशमेंट जो रोल आहे फ़ौजी जनता उहा वधीक मज़बूत थींदी ऐं उन जे करे हिकिड़ा बिगाड़ पैदा थींदा। त सभु शयूं जे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। त इन्हनि सभिनी तनाज़ुर में तव्हां ॾिसंदा त हिकिड़ियूं नवां अलायंस तव्हांखे नज़र ईंदा, नयूं अलाइनमेंट नज़र ईंदियूं ऐं नयूं शयूं जेको आहे उहे थींदियूं जेके वधीक असराइतियूं ऐं सभिनी मुल्कनि जे लाइ ॿितरफ़ो हुजे या मल्टीलेटरल सपोर्ट हुजे, त उन हवाले सां जेको आहे इलाही नयूं शयूं तव्हांखे थींदे नज़र ईंदियूं, नवां इदारा ठहंदे नज़र ईंदा ऐं जेके
उसूली तौर ते उन हिसाब सां ॾिठो वञे त उहा अमेरिका खे वीक कंदा, उनजो किरदार खे घटि कंदा। इंटरनेशनल जेका उनजी सूबेदारी आहे त चङमुड़सी या चुधराहट, उन ते बि तमामु वॾो असरु तव्हांखे पवंदे नज़र ईंदो। बिल्कुल जैसा आप दुरुस्त पे फरमायो वहाँ त वॾियूं वॾियूं तब्दीलियूं पोस्ट वार सिनेरे जो भी वहाँ जिक्र कियो, रीजनल अप्रोच स्ट्रेंथन थींदे वहाँ ॾिसो पिया। डॉक्टर अयूब साहब, रीजन के कॉन्टेक्स्ट में आप क्या देख रहे हैं कि जिस तरह जिक्र हुआ बहुत बड़ी बड़ी तब्दीलियाँ हम देखेंगे, रीजनल अप्रोच रीजनल को हम स्ट्रेंथन होते मज़ीद देखेंगे। आप इकनॉमिक पॉइंट ऑफ व्यू से कोई रीअलाइनमेंट देख रहे हैं खित्ते के कॉन्टेक्स्ट में? देखिए, रीअलाइनमेंट बिल्कुल क्लियर है। पहले मैं एजाज मेहर साहब ने जो डिस्कस किया था उसमें एक चीज और ऐड करना चाहूंगा जी। कि बिल्कुल लबनान पे जो कुछ हो रहा है उसकी मजम्मत इस्लामी मुल्कों की निस्बत यूरोपियन यूनियन से मुश्तरका तौर पर उसकी मजम्मत आई है। और सबसे बड़ा जो एक चीज है कि स्वीडन ने ये चीज कैटेगोरिकली स्वीडन की गवर्नमेंट की तरफ से आई है कि इसराइल को यूएनओ से डिलिस्ट कर देना चाहिए, निकाल देना चाहिए, ना सिर्फ यूएनओ बल्कि तमाम इंटरनेशनल बॉडीज से। इसका मतलब है उसको ऐसे कंट्री रिकॉग्नाइज ही नहीं करना चाहिए। ये वो मौकिफ है स्वीडन का जो पाकिस्तान बनते वक्त जो मोहम्मद अली जिन्ना, कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना का मौकिफ था कि उसको रियलाइज ही ना किया जाए, रिकॉग्नाइज ही ना किया जाए। जो रीजनल अलायंस बनेंगे उसमें देखें, वो रीजनल अलायंसेस को भी बहुत पहले 2-4 साल पहले से प्रेडिक्शन होती रही है। पाकिस्तान की तरफ से भी ये चीज की गई है कि री इंटीग्रेशन भी हो सकती है, उसमें रीजनल ज्योग्राफिकल बाउंड्रीज की चेंजेस भी हो सकती हैं, क्योंकि रीजनल ये वार तो एक ग्लोबल इशू बन गया है, ये कोई एक या दो कंट्रीज की वार नहीं है। और उसकी वजह से जो मेन इशू आ रहा है जो इकोनॉमी से रिलेटेड, वो आप देखें कि इसने पूरे वर्ल्ड की इकोनॉमी को इफेक्ट किया और अनसर्टेनिटीज इस तरह क्रिएट होती हैं। जैसे पाकिस्तान में हम देखते हैं कि अब जो इंटरनेशनल ग्लोबल प्राइस में कल रात से जो डिक्लाइन आना शुरू हुआ है, अगर उसको रुपीज में ट्रांसफॉर्म करें तो 50-55 रुपए का डिक्लाइन तो है, लेकिन जो प्राइस बढ़ी थी पाकिस्तान में वो इनिशियली 192 रुपए बढ़ी थी, जिसमें बाद में 80 रुपए प्राइम मिनिस्टर ने कम किया था, तो 112 का इजाफा तो हुआ था। अब अगर गवर्नमेंट रिलेक्टेंट है या रिलेक्टेंट नहीं होती, आज अनाउंस भी कर दे कि इंटरनेशनल प्राइजेस के मुताबिक 55 रुपए की कमी कर दी जाएगी, तो उतनी कमी तो नहीं की गई जितना इजाफा हुआ था, ना वो इंटरनेशनल इतनी कमी हुई। दूसरा अनसर्टेनिटीज है, स्टॉक मार्केट में जंप आ रहे हैं, ठीक है, लेकिन वो एक अभी भी एक खदशा तो मौजूद है। जो रीजनल अलायंसेस है उसमें देखें, मैं जब इसको इकोनॉमिक वार कह रहा था तो उस पर जो सबसे बड़ा रिएक्शन जो किया था ईरान की सपोर्ट में, वो तो रशिया ने किया था ना, कि ऑयल की एक्सपोर्ट बढ़ा दी थी। तो ये रीजनल अलायंसेस तो एक तरह से ऑटोमेटिकली डेवलप हो रहे हैं, जिसमें चाइना और रशिया ने फिर उस करारदाद को वीटो भी किया था जिसमें जबरदस्ती आपने हरमस खोलने की बात की गई थी। ये क्या है, ये रीजनल अलायंसेस ही है ना, कि री अलायंस हो रहे हैं, री इंटीग्रेशन हो रही है वर्ल्ड में। तो इस री इंटीग्रेशन में अगर कोई देखें तो वो लूजर जो है वो वेस्टर्न वर्ल्ड है, लेकिन वेस्टर्न वर्ल्ड में अमेरिका का कोई दूसरी कंट्री साथ देने को तैयार नहीं है। माजी में जितनी भी इस तरह की वार्स होती थी, इस तरह के सानहात होते थे, तो आप देखें जो भी हुआ है, इराक पे अटैक था, उससे पहले अफगानिस्तान पे अटैक हुआ था, दूसरी कंट्रीज पे अटैक था, तो आप देखें इससे पहले हमेशा ये होता था कि नेटो एक सामने आता था। उस नेटो में अकेला यूएस नहीं होता था, उसकी यूरोपियन अलायंस भी मौजूद होते थे, वो तमाम कंट्री और उनकी आर्मी मौजूद होती थी। अब यूएस के लिए किसी ने, इवन यूके जो उसका बहुत क्लोज अलाई था, उसने भी इसमें पार्टिसिपेट नहीं किया है। तो उसका पार्टिसिपेट ना करा, प्रैक्टिकली अगर देखें तो नेटो जो है वो उसका ब्रेकअप हो चुका है। अब नेटो उस तरह से एग्जिस्ट नहीं करता। ये एक री इंटीग्रेशन ऑफ द वर्ल्ड की ये बेस्ट एग्जांपल है कि इससे पहले 4-5 एग्जांपल ऐसी मौजूद हैं जब इस तरह की वॉर्स हुई तो अमेरिका के साथ नेटो की तमाम कंट्रीज उसके अलायंस बनकर आए थे। अब नेटो ने कैटेगोरिकली बाकी कंट्रीज ने मना कर दिया है, वो उसका साथ नहीं दे रहे हैं। एनर्जी पॉलिसी का नेट लूजर कौन रहा? अब जो आबनाए हरमज बंद हुई है, यूएस से लूजर नहीं रहा, क्योंकि वो वेनेजुएला से भी ले रहा है, अलास्का में उसके अपना भी है। दूसरा जो सऊदी अरब से यूएसए को ऑयल एक्सपोर्ट होता है वो सुएज कनाल के जरिए हो सकता है, उसके पास दूसरा वे मौजूद है, उसको आबनाए हरमज इस्तेमाल नहीं कर रही। तो वो जो एनर्जी का इफेक्ट था, एनर्जी में रशिया ने क्या किया था, जब रशिया के अगेंस्ट सैंक्शन लगाई गई थी तो रशिया ने गैस पाइपलाइन के जरिए यूरोपियन कंट्रीज को गैस की सप्लाई रोक दी थी, जिसकी वजह से जाहिर है उनकी करेंसीज पर बहुत इफेक्ट पड़ा था, उनकी इंडस्ट्रियल कम्पिटेटिवनेस पे फर्क पड़ा था, उनके एम्प्लॉयमेंट लेवल पे फर्क पड़ा था। लूजर वो थे। उनको यूरोपियंस को अंदाजा हो गया है
कि अमेरिका के साथ अलाय रहने में उनकी इकॉनमी बहुत बुरी तरह हमेशा सफर करती रही है। तो ये एक री इंटीग्रेशन ऑफ द वर्ल्ड है, जो एक रियलिटी है जिसको हमें एडमिट करना चाहिए। थैंक यू वेरी मच डॉक्टर उमर साहब, एजाज मार साहब, ज़रफुल्ला शेख साहब। नाज़रीन, एक्सपर्ट्स जी गुफ्तगू मां ॿुधी करंट सूरत-हाल ते सुभाणे वारो ॾींहुं तारीख़ी ॾींहुं आहे। समूरियूं नज़रूं इस्लामाबाद ते खुतल आहिनि त सुभाणे ईरान ऐं अमरीका विच में जेके नाज़रीन ॻाल्हियुनि जो आगाज़ थियण वञे पियो, पाकिस्तान जी मेज़बानी लाइ, पाकिस्तान टियाकड़ीअ लाइ बिल्कुलु तयारु आहे। ऐं उन हवाले सां एक्सपर्ट्स जी गुफ्तगू ॿुधी त कहिड़ा हिन वक़्तु कहिड़ियूं असां ॾिसूं पिया त ख़दशा बि कुझु मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि कुझु जेके पॉसिबिलिटीज़ पैदा थियूं आहिनि उहे अॻियां वधण जो इम्कान बहरहाल मौजूदु आहे। सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी जॾहिं नाज़रीन ही टॉक्स शुरू थी चुकियूं हूंदियूं उन हवाले सां। ऐं अॼोके प्रोग्राम में जेका गुफ्तगू थी आहे पंहिंजे तजिए खां, फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।